हैंगोर जमा ख़बर ईंदा हलो त पाकिस्तान पीपल्स पार्टी के सेनेटर पीर ऑफ हिंगोर जा पीर सैयद काजिम अली शाह लकियारी चयो आहे त सिंध हुकूमत तालीम जे मैदान में इनकलाबी कदम खणी रही आहे। उस्तादनि जूं भर्तियूं मेरिट जी बुनियाद ते कयूं पियूं वञनि। इन अमल सां सिंध जी तालीम अञा बि वधीक बहितर थींदी। तालीम वारो सूबाई वज़ीर जी मेहनत जफ़ाकशी ऐं सचाई जे करे सिंध में हज़ारी उस्तादनि खे मेरिट जी बुनियाद ते भर्ती करे रोज़गार सां लॻायो वियो आहे। हिंगोरजा में IBA पास उस्तादनि खे ऑफर ऑर्डर ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद काज़िम अली शाह चयो आहे त तालको सोबोदेरो के घणे वक़्त खां नज़रअंदाज़ कयो पियो वियो। हाणे तालके जी मालिकी थी आहे। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह सोबोदेरो तालके जे IBA पास उम्मीदवारनि जी सीटुनि में इज़ाफ़ो कयो आहे, जंहिं 200 खां वधीक उम्मीदवार मेरिट ते उस्ताद थी सघंदा, जिन खे ऑफर ऑर्डर ॾिना पिया वञनि। हिन चयो त PP जी सिंध हुकूमत सिंध तरक़ी लाइ कोशां आहे। तक़रीब के टाउन चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लकियारी, सैयद हसन रज़ा शाह लकियारी, तालीम खाते जे ऑफिसरनि बख्तियार चन्नू, अब्दुल कादिर भट्टी, गस्टा अगवान, मोर सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।